थींदो न खैरल जेस ताईं यो शख्स मरंदो न तेसी ताईं हिन इलाके में अमन कोन थींदो अमन। कम करण वारो केरो हो? मज्जू बाबाला साईं, मज्जू 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 इन्हीं जी दिल में तो को भी रहम ना है तो कंखे तो मारिया छा तो कया करल सब कम छड़े कुछ हमरा साण खणी मज्जू जे पोया वन हेरा मां डीएसपी के चई तो छड़िया हाला रजा सब रास्ता तंग तो करे छड़िया। त पोए ठीक है बहादुर खान, मां अज ही मुनीर तरफ निकरा थो उन्हीं के साण करे वनी तो मज्जू जो कम तमाम कया छो त खैरल ही खैर खोड़ो लगे ही कोन। सुभाणे ताई तवा के मज्जू जो लाश मिलंदो लाश। ओ ये खैरल ये घट न कजास छडका कढे छडका। मुझे गोठ में चौथी वारदात थी आहे हाने तो मुझा गोठाणा लाश दफनाण लाए कब्रिस्तान कोन वेंदा ये लाश ते सड़दा रहंदा। बहादुर खान थियो छा है? मां चा तो तमाम जल्द चाहतो बहादुर खान। ये मजो जेकॾहिं इहो हथ रखियो आहे न त जल्द इहो बहादुर खान मुझे पैरनि में हूंदो। वॾो आयो आहे हालार खान सां दुश्मनी जो पेच पाइण। अन्या तो कब्र जे मथा पूरी दुआई न घुरी हूंदो। बादशाह हमरान में सभा रड़ियूं पजी रड़ियूं। मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू। ऐं बहादुर खान जे ॻोठ वारनि खे अन्या हाणे ख़बर पई हूंदी त मज्जू छा आहे। मजो तव्हां जल्दी निकिरी वञो पुलिस अचण वारी हूंदी। मां उन्हनि खे मुंहुं ॾेई थो वठां ख़बर हुजे न तो निकिरी वञ। डोलू सरो धरते सर मारू दे शाफरा दा खैर होवे। घणा खुश न थी मौलू घणा खुश न थी अगे चिकने असादी ठईए जो अहमल ठासी। ए देख तेरे गुत ठंडी पे रुगा देख मुर्गिया पिया खादा ओ धरते मारू दे शाफरा दा खैर होवे। एदे मौलू खैरा केंदी खैर खुआ है जो अहमल तेरी थीसी पटा खबर पसई खा दे जहर ही जहर। जहरे बुधने में नहीं उतरते। अरे छोरा यो छा थो चेस पे छा थो चे? अरे बोलो इने में जहर कौन है को जहर? सची? हाँ मोलू तो के भला मां जहर दिंदस मरा जा थरा जा के खूह जे टपा देवा। अरे गाल बुध ते को क्या नसीब को नहीं था तनी पे सर तई मैं खासा मानी उधरते। एदे मौलू मैं कूड़ाने सा न बाकी चाची जन्नत ते कूड़ कानने थी ना कर पूछे छडी सभा तू जो छा वने हाने खाई दो पाण मरन दो पाण। हां भली खाए मर में सा उधरते छरियो थियो ही जा हाने जहर वारी मानी खाइंदे वो बची विंदे मरी विंदे मरी। खा खा पुत्र खा गुद खा बात दो खा नासा दो खा। ये पीछे खबर पहुंचाई जब पेट फट से जहर बाहर निकल से। माई करांगे हालुत मौलूद शापरांदा खैर होवे। मैं मानी कौन खासा जहर साले के आबा उधरते मैं मानी कौन खासा जहर साले के आबा उधरते। अरे खैर आजे सर दे खैर हो जे कौन है इसको मुआजर? अरे चरिया मौलू हो तो के बताल था कनी ना बाबा ना मानी कौन खासा जोरी खाए सब भला। अमा हिन मोए के मानी नसीब कान्हे का
खड़ मानी खड़ वञी रखो रहमत मानी देकर मानी जोन खासन जोन तो मैं देखा मानी जो ज़हर है या कोनी को ॾिस ॾिस हिन में ज़हर किथे आहे अजय वठी मोलू खे बताल कयो अथव चाची तू मानी का मानी मोलू कुछ नसीब ही कोनी मोलू अम्मा दा पिचल हाणे ॾिठी न मानीअ में हुयो ज़हर ज़हर हाथ कोन पर ये देखने वडा दुश्मन मेरा वडा दुश्मन यही ते में को क्या मानी जी ज़हर ही पर इहा ॻाल्हि तोखे केरु सम्झाए त मां तुंहिंजी सॼण आहियां रहमत यो क्या वल की तो ये यो आंख ते मेरा अंदर ही सार छोड़ी आई बस हाणे बस वधीक हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हायो अथव न त घोटो ॾेई इते जो इते पूरो करे छॾींदीसां तू घुटा रसी बाकी असा रहते चूड़ा पटल न बाबा गाल बुध विड़ो पीछे पहलो मेकू बुधायो मेकू किस दे ले घुराए वे उधर ते हींअर ही दुश्मन असांजा वेठा आहिनि न तोखे पोइ ॿुधाईंदसि हाणे तूं भली वञ हल हल अमल हल देवई न कुहाड़ी दे गन मथियाले अरे गाल बुध ठोडू तू बाहर थाव जे तेरे बूथ ते में कोडी कोडी न खिदा आई मलाखड़ा न मिस ते मेकू भाए फे हल अमल हल ढोलू राज को रोलू तू कही गाल है बस हाणे बस चिबरा ढोलू राज को रोलू वडो आयो आ राज खे रोलण वारो ॾिठो डीएसपी साहब ॾिठो मुझे अबोझ गरीब ॻोठाणनि जे चेहरनि ते केॾो त ख़ौफ़ समायल आहे जेकॾहिं हाणे मां बि उहा हालार वारो कमु कयां ऐं उन जे अबोझ गरीब ॻोठाणनि ते ज़ुल्म कयां त न बहादुर खान न तव्हां कुझु न कयो मां पाणे कुझु न कुझु कयां पियो छा कंदो तव्हां उन्हनि खे हिन वक़्तु मुंहिंजा ॻोठाणा मैयत खणी कब्रिस्तान वञण लाइ तयारु न आहिनि ऐं मैयत खे सुबुह दफ़न करण वेंदा ऐं का बि ख़बर नथी पए त ॿीहर हमिलो थिए त सुबुह जो मां वसीम खे मोकिलींदुसि केतिरो वक़्तु मुंहिंजा ॻोठाणा पुलिस जे पेरे में हूंदा तव्हां हालार खान खे गिरफ़्तार छो नथा कयो मां बहादुर खान सुभाणे कीअं बि करे हालार खान खे ज़रूरु गिरफ़्तार कंदुसि त पोइ वञो पहिरियां वञी इहो कमु कयो पोइ मूंखे अची मुंहुं ॾेखारियो मां वञां थो बहादुर खान सुबुह जो मयत खणण में जल्दी न कजो मुंहिंजी पुलिस ईंदी पोइ सुबुह जो मैयत सां मां पाण निकिरंदुमि पाण पंहिंजे हमराहनि सां गॾु जेकॾहिं पोइ बि हालार खान जे माण्हुनि अची हमिलो कयो त पोइ मां माठ करे न वेंदुसि मूंखे कसम आहे पंहिंजी हिन इज़त जो मां हालार जे घर में वञी हालार खे उते ई ख़तम कंदुसि असांखे कुझु ॻाल्हाइण ॾे जी बाबा साईं नाराज़ न थियो मां अंदरि वञा थो बाबा साईं हुकुम कयो भोतार साईं नजीब बहादुर खान ऐं हालार खान जी दुश्मनी उरूज ते वञी पहुती आहे ऐं मूं ॿुधो आहे त दिलावर खान उन्हनि ॿिन्ही जे ठाह में वॾी कोशिश थो करे भोतार इहा त सुठी ॻाल्हि आहे चई छा थो नजीब जेकॾहिं इन ॿिन्ही जो ठाह थियो त पोइ मूं लाइ मसइला पैदा थींदा वॾा मसइला पैदा थींदा ऐं तो लाइ बि रेसा इहो वरी कीअं बहादुर खान जे तरफ़ां विढ़ण लाइ खान ऐं खैर लाइ ऐं हालार खान जे तरफ़ां बच्चू ऐं उन जा साथी पोइ रेस असांजो उन्हनि सां छा सफ़ा को ॿार आहीं नजीब ॿार तो असां वॾेरनि जी सियासत खे सम्झो ई कोन्हे जेकॾहिं इहे पाण में ठही विया त पोइ खान खैरन ऐं मज्जू वारनि जो रुख असां ॾांहुं ऐं पोइ इहे सभु मिली मूसा खान जो सुकून बर्बाद कंदा हा भलाई असांजी इन में
इन्हनि जो ठाव न थिए, कॾहिं बि ठाव न थिए। तव्हांजो मक़सद त इहे उते जो उते विढ़ी पाण में ख़तम थी वञनि। समझी वए न नजीब, समझी वए। मां इहो ई चाहियां थो त हिक ॿिए जा ॾुंडा पटे तबाह करे छॾनि ऐं उहो तॾहिं थींदो न जॾहिं को बि उन्हनि खे विच में अची ठाव न कराए। ऐं पोइ तव्हां छा था चओ त दिलावर ख़ान उन्हनि जो ठाह करण लाइ निकिरे थो? इहा ॻाल्हि तव्हां सां कंहिं कई आहे? डीएसपी पहिरियां ई मुंहिंजे मथां इहो ज़ोर रखियो त टिया कड़ी तूं कर ऐं इन्हनि जो ठाव कराए, पर मां हुनजे जंबे में न आयुसि। पोइ हुन इहो ज़ोर रखियो त फ़ैसिले लाइ हालार ख़ान खे राज़ी कयां ऐं दिलावर ख़ान बहादुर ख़ान खे राज़ी कंदो। जॾहिं मूंखे इहा ख़बर पई त दिलावर ख़ान इहा टिया कड़ी करणु चाहे थो त नजीब मुंहिंजी लूम कंडारजी वई। मां डीएसपी सां त मुंहुं ॾेई सघां थो, पर इन मिठे ज़हर दिलावर ख़ान खे मारण एतिरो आसान न आहे। हाणे बस मूंखे दिलावर ख़ान जो मौत घुरिजे, मौत। तव्हांजो मक़सद आहे त अॼु खां पोइ मां दिलावर ख़ान जे पुठियां लॻां। हा नजीब, रो त दिलावर ख़ान वॾियूं साज़िशूं कयो, हाणे उनखे बख़्श नाहे करणो उनखे बख़्श। ॿुधाइणो आहे दिलावर ख़ान खे मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर, कारीगर ते पेर।